मुल्क में नओं बरसाती सिस्टम दाख़िल थी वियो आहे, जंहिं सबब थधि में वधीक इज़ाफ़ो रिकॉर्ड कयो पियो वञे। माहिर मौसमियात मूजिबि ईंदड़ ॾींहनि में मौसम वधीक सर्द ऐं बरसात जा इम्कान मौजूदु आहिनि। सूरतहाल बाबति वधीक अपडेट ॾेई रहियो आहे सहाफ़ी सख़ी ग़ुलाम हुसैन ख़ासख़ेली। जी बिल्कुलु इहो ॿुधाईंदा हलूं त मुल्क में नओं जेको बरसाति जो सिस्टम आहे उहो दाख़िल थी वियो आहे ऐं नओं बरसाती सिस्टम जेको आहे मुल्क जे सूबे बलूचिस्तान, सूबे ख़ैबर पख्तूनख्वा ऐं सूबे पंजाब जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बरसाति जा जेके आहिनि सो वसकारा जारी रहंदा। जॾहिं त सूबे बलूचिस्तान में जेके वसकारनि जा असर आहिनि उन जे असर सां सूबे सिंध जो जेको आहे सो लाड़कानू डिवीज़न, सखर डिवीज़न ऐं सिंध जा जबल वारा इलाइक़ा वेंदे जामछोरे ताईं ऐं सिंध जे गादी वारे शहर कराचीअ में हल्की बूंदाबांदी जा इम्कान आहिनि। जॾहिं त ओलह ऐं उत्तर सिंध जे कुझु इलाइक़नि में किथे किथे जेको आहे थोरो बरसाति में इज़ाफ़ो थी सघे थो। सर्दीअ जी जेका लहर आहे उहा तेज़ हिन वक़्तु जारी आहे। थधियूं जेके हवाऊं आहिनि उहे घुली रहियूं आहिनि। उतर जूं हवाउनि जे करे मौसम तमामु घणी सर्द आहे ऐं काफ़ी इलाइक़नि में तमामु घणी सर्दी मौजूदु आहे। इहे बि इम्कान आहिनि त गूरख हिल स्टेशन ऐं खीरथर जाबलू पटीअ ते जेके मथे वारा इलाइक़ा आहिनि उन्हनि में हल्की बर्फ़बारी जा बि इम्कान मौजूदु आहिनि। जॾहिं त मुल्क जे उतरनि इलाइक़नि में बर्फ़बारी जो सिलसिलो जारी आहे। बलूचिस्तान जे अक्सरियत इलाइक़नि में कोइटिया, ज़ियारत, चमन समेत केतिरनि इलाइक़नि में बादल जेके आहिनि सो मौजूदु आहिनि ऐं बर्फ़बारी आहे। जॾहिं त सूबे ख़ैबर पख्तूनख्वा जे बि उतरनि इलाइक़नि में जेको आहे बर्फ़बारी जो सिलसिलो जारी आहे। त मौसम जेका आहे हिन वक़्तु सर्द आहे ऐं सर्दीअ जे मौसम जे करे हिन वक़्तु उन जा असर सूबे सिंध में मौजूदु आहिनि। सॼी सिंध में सर्दीअ जी लहर ऐं थधियूं हवाऊं जारी आहिनि, जंहिंजे करे काफ़ी हंधनि ते तमामु घणो जेको सो टेम्परेचर घटि आहे ऐं इन जे करे जेको आहे मौसम सख़्तु सर्दी आहे ऐं सर्दीअ में एहतियात करण जी बि ज़रूरत आहे। मौसम जेको आहे इहो फ़िलहालु सर्द रहंदो ऐं बादल बि जेके आहिनि सो उहे सफ़र कंदा रहंदा। किन हंधनि ते हल्की बरसाति बूंदाबांदी जा इम्कान हूंदा ऐं उतर जूं जेके थधियूं हवाऊं आहिनि सर्द जेके आहिनि सो इहे बि घुलंदियूं रहंदियूं। मौसम जे बारे में अपडेट जो सिलसिलो असां जारी रखंदासीं। जी वरी महिरबानी आगाही ॾियण ते।